जनाब सदर मौजूद सामीन अल्लाह तबारक व तआला जे बाजारे ना ऐं शायरन जे शाह लाखन लतीफ जे हिम्मत हशमत जुर्रत ऐं हौसले ॾियारींदड़ सिटरुन सां सिटरा सटरींदे ऐं अर्ज़ कंदुसि त थर जे तलवारीअ ते ॻाल्हायां या के गद्दार जे गद्दारीअ ते ॻाल्हायां थर जे ॾुकार ते ॻाल्हायां या के पुकायल जे पुकार ते ॻाल्हायां थर जे कोयले ते ॻाल्हायां या कूली रूपले ते ॻाल्हायां बेरोज़गार नौजवान ते ॻाल्हायां या बेगुनाह सड़दड़ कैदन में साहत ते ॻाल्हायां सुकल सिंधु ते ॻाल्हायां या गैरतमंद मां जिंदू ते ॻाल्हायां बेगुनाह कैदन में फाथलन ते ॻाल्हायां या शहीद अजीज मेमण जे कातिलन ते ॻाल्हायां। जनाब सदर मौजूद सामीन मूंखे इजाज़त ॾियो त मां हिन मेमण कन्वेंशन ते ॻाल्हायां। जनाब सदर मौजूद सामीन अॼु पंहिंजे बिरादरी जे पकन पोड़न नंढन वडन बुजुर्गन के हिक ही धागे में पोयल ऐं सुबियल ॾिसी मुझे खुशी जी इंतहा ही ना है। जनाब सदर हेड़ी बदी एको ऐं इताद ॾिसी मुझे रगुन में रत जोश जज्बे ऐं वलवले सां दौड़ी रहियो आहे ऐं मूंखे मुंहिंजा आज़ा ॿुधाए रहिया आहिनि त तुंहिंजो मुस्तक़बिल रोशन ऐं चमकदार मुस्तक़बिल आहे छो त जे क़ौम जा नंढा वॾा पोड़ा पक्का हिक ही आवाज़ में यक आवाज़ थी करे हलंदा ऐं ॻाल्हाईंदा आहिनि त उन जो आवाज़ हमाले जबल खे बि लाॾे विझंदो आहे। जिंदाबाद जिंदाबाद। जनाब सदर मौजूद सामीन एके इताद में मूं पढ़ियो आहे मूं ॾिठो आहे मूं ॿुधो आहे त उहा त सग संभाल हूंदी आहे जंहिंजे आॾो समुंड बि सारा थी वेंदो आहे टकर बि टुकड़ा थी वेंदो आहे। एके इताद सां पहाड़नि में पेजरा ठाहे सघजनि था आसमाननि खे छुअण जी पिण सग हासिल करे सघिजे थी ऐं भरण में पिण बहारी आणे सघिजे थी। जनाब सदर मौजूद सामीन ऐं सिज जे सोजरे जो कसम खणां या चंड जी चांडोकी जो कसम खणां या सितारनि जे सूंह जो कसम खणां या रिय थंबे रिय थोड़े बीठल नीले आकाश जो कसम खणां या तव्हां बुजुर्गनि जे करे जेका मुंहिंजे मन जे मंदर में चमक पैदा थिया उन जो कसम खणां या शाम जे पहर में लॻंदड़ थधड़ी हीर जो कसम खणां त एके इतिहाद खां पोइ असांखे कोई रज़न रेड़े न सघंदो असांखे कोई लुच लुटे न सघंदो कोई फरेबी फुरे न सघंदो कोई ठग ठगे न सघंदो कोई चोर असांखे चोरी करे न सघंदो छो त एके इतिहाद में उहा सग ऐं ताक़त समायल हूंदी आहे जंहिंमें शीह जी दीवार खां बि वधीक ताक़त मौजूद हूंदी आहे। जनाब सदर मौजूद सामीन जिंदाबाद। मन खे मोहींदड़ थधड़ी हीर खे जेकॾहिं मां गवाह बणाईंदे हीअं चवां त वधाउ न थींदो अॼु मुंहिंजी लूह लूह अंग अंग वार वार ईअं तरो ताज़ा लॻे पियो ॼणो ज़मज़म मां पाक ऐं पातर थी आयो हुजां। जनाब सदर मौजूद सामीन मां त चवंदसि मुंहिंजी बहितर तालीम ऐं तरबियत अवां जे ॿधीअ में आहे मां त चवंदसि मुंहिंजो हौसलो ऐं हिमत अवां जे ॿधीअ में आहे मां त चवंदसि मुंहिंजी अहमियत ऐं हैसियत अवां जे ॿधीअ में आहे मां त चवंदसि मुंहिंजी सौ ऐं सौब अवां जे ॿधीअ में आहे मां त चवंदसि मुंहिंजी फतह ऐं जीत अवां जे ॿधीअ में आहे। जनाब सदर मौजूद सामीन मुंहिंजो हुस्न ऐं सींगार मुंहिंजो बहितर वक़्तु ऐं वक़ार मुंहिंजो इख़लाक़ ऐं इज़हार मुंहिंजो एतमाद ऐं एतबार सचपच अवां जे ई ॿधीअ में आहे। जनाब सदर मौजूद सामीन अॼु न प्लेटफॉर्म तां आयल बुजुर्गनि नौजवाननि नंढनि वॾनि खे मां इल्तिमास कंदसि त एके इताद जे सॻे खे प्यार पापो सिक ऐं सूंह जो पाणी ॾेई मज़बूत कजो छो त एके इताद सां मुंहिंजड़े बालकनि जहिड़े मुस्तक़बिल खे मुंहिंजड़े ॿारनि जे मुस्तक़बिल जो रोशन ऐं चमकदार मुस्तक़बिल थींदो। जनाब सदर मौजूद सामीन मेमण कन्वेंशन जे मौक़े जे मुनासिबत सां मां अथबद इल्तिमास कंदसि त अवां जे सोच सां अवां जे सम्झ सां अवां जे अकुल सां अवां जे फ़हम सां अवां जे इदराक सां मुंहिंजो मुस्तक़बिल सलाड़ियल आहे तंहिंजे करे खुदारा के बाकिरदार शख्सियत बा इख़लाक़ शख्सियत खे वोट ॾी मुंहिंजड़े बालकनि जे मुस्तक़बिल खे सींगारींदा ऐं सवारींदा। मां निहायत ममनून व मशकूर आहियां समूही मेमण बिरादरी जो ख़ासि करे चाचो अब्दुल फताह मेमण जो जिन मूंखे हिन मेड़ा को कोठाए पंहिंजे बुजुर्गनि जे साम्हूं मूंखे मुंहिंजड़े ॿारतड़ा ॿोल ॿोलण खे इजाज़त ॾिनी आहे। आख़िर में मां हिननि सिटनि सां पढ़ी अवां खां इजाज़त वठंदसि। सिकी सिकी जे मिलंदासीं पोइ मोटी मूर न छॾंदासीं सिकी सिकी जे मिलंदासीं पोइ मोटी मूर न छॾंदासीं अखड़ियूं अखड़नि में अटकाए हिक ॿिए ॾे पिया ॾिसंदासीं मान्यर मीरापुर ऐं मकली म्याणीअ जा मैदान पसी कारूं जर ऐं केटी बंदर किंजर वंचर घुमंदासीं संगत में सरवेच सॾाए पेच मिटीअ सां पक्का पाए सिंधड़ी पंहिंजी जीओ दिलबर
बाड़ी बाड़ी चुमंदासीं बाड़ी बाड़ी चुमंदासीं वरी चाचो अब्दुल रज़ाक जे हेड़न बेड़ाकन में मिलंदासीं। वस्सलाम अलैकुम।